विच कर्म न जाना, सारे न जाना तेरी। सब ते वड़ा मेरा सतगुर नानक, जिन कल राखे मेरी। सोई मिला पंजवान धन गुरु अर्जन देव साहिब। सफल आपकी सेवा कयो मैं सदाई कर दीजा। एक ओंकार सतगुरु प्रसाद। बुरे काम को उठ खलोया, बुरे काम को उठ खलोया। नाम की बेला पै सोया, नाम की बेला पै सोया। अवसर अपना बुझे नहीं आना, माया रंग लपटाना। लोभ लर को बिकस फूल बैठा, साध जना का दर्शन डीटा। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। गुरु जी परम पुण्य साध संगत जी, प्रेम सांझको सतनाम श्री वाहिगुरु। अज बाणी आए पंजी पातशाह धन गुरु अर्जन देव महाराज। बुरे काम को उठ खलोया, नाम की बेला पै सोया। जमल पाण के पंहिंजे स्वार्थ लाइ या बुरे कम लाइ काॾे वञणो हूंदो आहे, बुरो कम माना पिकनिक या पंहिंजे स्वार्थ वास्ते काॾे घुमण या काॾे वञण, गुरुअ खां अलॻि थी करे जेको बि कार्य हूंदो, ओॾी महिल पाण बरोबर सुजाग बि थी वेंदा आहियूं, बरोबर उन समय ते पहुची बि वेंदा आहियूं। छोकी असांखे उन शइ में आनंद ईंदो आहे। चार मित्र मिलंदा, ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं, वीचार मिलंदा। गुरु प्यारी साध संगत सच्चे पातशाह चयो कि बुरे काम को उठ खलो, त उन लाइ खोड़ समय आहे। तोखे चयो वञे भाई 3 वॻे असां मिली करे काॾे हलंदासीं राति जो, त बरोबर तूं 2:30 वॻे थी वेही रहंदो। और तोखे हिते ई चयो वञे भाई 3 वॻे तोखे दरबार साहिब में अची करे दातार जी सेवा करणी आहे, सिमरन करणो आहे, भक्ति करणी आहे, या तोखे गुरु दर्शन वास्ते के ॾियणो आहे, त गुरु महाराज छा चयो? नाम की बेला पै सोया। जंहिंमहिल इहो सभु तूं ॿुधंदे पोइ चवंदे कि मूंखां पुॼे नथो। पंहिंजा खोड़ कारण साम्हूं लॻाए छॾंदे कि वापार मां फुर्सत नथी मिले, टाइम नथो मिले, शारीरिक रूप सां ठीकु न आहियां, मानसिक रूप सां ठीकु न आहियां, अनेक कारण तूं साम्हूं लॻाईंदे। लेकिन जंहिंमहिल ख़ुदि जे कम लाइ काॾे वञिणो आहे या पंहिंजो आनंद वठण वास्ते वञिणो आहे, त बरोबर तुंहिंजा कोई बि कारण साम्हूं न हूंदा आहिनि। पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज चयो कि बुरे काम को उठ खलोया, बरोबर तूं न कम उथंदे, लेकिन दातार जे कंहिं बि कार्य लाइ तूं बरोबर आलस ऐं कारण बि लॻाईंदे। हिते ई तूं गुरु जे चरण खां परे थी वियो आहीं। ॿी बाणी बख़्शिश कई, अवसर अपना बुझे या ना, जिनके अमृत वेले उथणो उहो उथंदो, जेके दरबार साहिब में अची करे गुरु जो दर्शन करणो सो कंदो, जिनके अरदास करणी आहे सो अरदास कंदो, जेके न अचणो आहे तो 100 कारण बि लॻाईंदो। गुरु महाराजन उन्हनि बि शब्द बख़्शिश कयो कि अवसर अपना बुझे में आना, तूं धीरे धीरे पंहिंजो वक़्तु ख़तमु करींदो। आख़िरी वाणी, माया मोह रंग लपटाना, तोखे उहा दुनिया वो रंग चढ़ी वियो आहे। लोभ लहर को बिगस फूल बैठा, थोड़ो सो धन कमा वेठो आहे, तूं भुली करे वेठो आहे, 7 जना का दर्श न ॾिठा। त गुरु प्यारी साध संगत जी, धन गुरु अर्जन देव महाराज असांखे सुहिणे नमूने सां शब्द बख़्शिश कयो
गुरु जे दर ते न अचण वारे खे खोड़ काड़ो न आहिनि ऐं अचण वारे खे अनेक कारण बि हुजनि, लेकिन उहे सभु कारण किनारे रखी करे बि दाता जे दर ते शेवा लाइ ऐं दर्शन वास्ते ज़रूरु पहुचंदो आहे। ऐं उन्हनि ई अॻिते हली करे नेक जी कमाई खटी आहे ऐं परिवार बि उन्हनि जो ई तरियो आहे। बोल गुरु नानक देव की।